अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी इन वीडियो में असां तव्हां सां इंतहाई इंपॉर्टेंट न्यूज़ शेयर कंदासीं जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां जारी कई वई आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां कुछ अर्सो अॻु में सेकेंडरी स्कूल टीचर्स जूं जॉब्स अनाउंस कयूं वयूं हुयूं, जेके ॿिनि कैटेगरीज़ में हुयूं, हिकु जर्नल ऐं ॿियो साइंस। जॾहिं असां फॉर्म फिल कयो हो त हुन में जेको आहे कैटेगरी जी जेका स्पेसिफिकेशन न पुछी वई हुई, त हाँ तव्हांखे चयो वियो आहे त तव्हां जेको आहे पंहिंजी कैटेगरी सिलेक्ट कयो त जीअं मूंखे ख़बर पइजी सघे तव्हां कहिड़ी कैटेगरी में अप्लाई कयो आहे। फॉर सपोज तव्हां साइंस कैटेगरी जे लाइ अप्लाई कयो आहे या तव्हां सेकेंडरी स्कूल टीचर जी जनरल कैटेगरी जे लाइ अप्लाई कयो आहे। तव्हांखे कैटेगरी सिलेक्ट करण जे लाइ SPSC जी वेबसाइट ते वञिणो पवंदो। ई जेका SPSC.gos.pk URL आहे, इहो तव्हां पंहिंजो सर्च कंदा कंहिं बि ब्राउज़र ते त तव्हांखे जेको आहे SPSC जी वेबसाइट ते खणी ईंदो ऐं तव्हांखे फर्स्ट ही नोटिफिकेशन अनाउंसमेंट जी सूरत में नज़र ईंदो। त ही तव्हांखे ॿुधायो वियो आहे त जेको SPSC तरफ़ां कैटेगरी सिलेक्शन जो ऑप्शन रखियो वियो आहे, तव्हां पंहिंजी कैटेगरी सिलेक्ट करे सघो था, जंहिंजी लास्ट डेट 23/11/2023 आहे। हिते तव्हां ई जेको रेड कलर में तव्हांखे नज़र अचे थो बटन, तव्हां जीअं ई हिते क्लिक कंदा त तव्हांखे हिन फॉर्म ते खणी ईंदो ऐं हिते तव्हां पंहिंजो CNIC इंटर कंदा। जीअं ई तव्हां पंहिंजो CNIC इंटर करे सबमिट कंदा, हिते तव्हांजी इंफॉर्मेशन ईंदी ऐं तव्हांखां पुछंदो तव्हां साइंस कैटेगरी जे लाइ अप्लाई करे रहिया आहियो या जनरल कैटेगरी। तव्हां जनरल कैटेगरी खे सिलेक्ट करे ऐं ओके कंदा त तव्हांजी कैटेगरी सिलेक्ट थी वेंदी। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां इंफॉर्मेशन घुरी वई आहे साइंस एंड जनरल कैटेगरीज़ जे लाइ। जिन भी कैंडिडेट्स अप्लाई कयो हो उहे कैंडिडेट्स ही प्रोसेस ज़रूर फॉलो कनि, अदरवाइज उन्हनि जो फॉर्म रिजेक्ट थी वेंदो। मज़ीद अहिड़ियुनि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।